हालिया उठ माँ जो रिश्तो हिकिड़ो अज़ीम रिश्तो आहे। इहो छोकिरो जेको आहे माज़ूर आहे बचपन खां वठी। इन खे खाराइणु पीआरणु उथारणु विहारणु सभु इन जो माउ कंदी आहे। माउ जो सॼो ॾींहुं बाज़ारनि पिनंदी बि आहे, घरनि मां पिनंदी, पर पंहिंजे पुट जो पेट भरींदी आहे। ॿियो तव्हां केरु न कमाइण लाइ? न न इहो वॾो इहो 5 न्याणियूं आहिनि परणाए छॾियो। जो साईं 80 साल जी आहे, जेका सुभाणे कंहिं महिल बि को वक़्तु बि हिनखे गुज़ारे सघे थी। पोइ हिन जो ख़बर न आहे त कीअं थींदो माज़ूर वीचारे दरवेश जो कमु। जीअं बि दुकान ते वेंदो आहे उते चवंदो हाजी रुपियो ॾियो, खैर ॾियो। हिन ॾाढी उन्हनि खे तकलीफ़ आहे हद खां वधीक। को बि माण्हू कमाइण वारो उन्हनि जो कोन्हे को। हिन जी माउ जी जफ़ाकशीअ ते माउ खे सलाम आहे त हीअ माउ जो रिश्तो अज़ीम रिश्तो आहे। पाण पिनी पाण खे तकलीफ़ुनि में विझी पंहिंजे पुट खे सुखियो रखे थी। मां सलाम पेश कयां थो हिन जी माउ खे। सर हिन माउ खे मुंहिंजो सलाम आहे जेकी हिन बचड़े खे पाले थी, वक़्तु गुज़ारे थी।